व अस्हाबिही हक़्क़ क़द्रिही व मिक़दारिहिल अज़ीम। या फ़त्ताह या फ़त्ताह। क़ाल रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा ज़ालिका फ़द्लुल्लाहि यूतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फ़द्लिल अज़ीम। बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाह फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु। व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। क़ाल अल्लाहुल करीम फ़ी किताबिल क़दीम। या बनी इस्राईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम वऊफू बिअहदी ऊफ़ि बिअहदिकुम व इय्याय फ़रहबून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मादनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम या सलाम। मुहब्बत से दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मादनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम या सलाम। जो भेरो मुहब्बत से दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मादनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम या सलाम। हमद ऐं सलात खां बाद मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो मुसलमान भाइरो, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे फज़ल ऐं करम सां तव्हां ऐं असां सभु नबी करीम रऊफ़ुर रहीम रहमतल लिल आलमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद पाक जी महफ़िल में आहियूं। दुआ है रब करीम असां सभिनि जी हाज़िरी खे क़बूल फरमा। मुख़्तसर ख़ुसूसी असां बि सफ़र में थकल त ॾाढा आहियूं, पर जवाद बि ॾाढो परे खां आयो आहे। उन जे करे दुबई खां त इंशा अल्लाह महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र, सरकार जे ज़िक्र जे सदके अल्लाह तव्हां जी असांजी वेहण असांजी हाज़िरी पंहिंजी दरबार मुक़द्दस में क़बूल फरमाए ऐं रब करीम असांखे ॿुधी करे हक़ ऐं उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।
मुख्तसर जेका आयत मूं पढ़ी आहे, अल्लाह तबारक व तआला थोरो क़ुरान करीम ते थोरो तव्हां गौर करियो, अॻिते पंहिंजे मौज़ू ते हलंदासीं। अल्लाह ताला क़ुरान करीम में बनी इसराइल खे हुकुम थो करे त या बनी इसराइल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम, ऐ बनी इसराइल मुंहिंजी नियामतनि खे यादि करियो जेके मूं रब तव्हां ते नियामतूं कयूं। अल्लाह ताला बनी इसराइल खे हुकुम थो करे त या बनी इसराइल, ऐ बनी इसराइल, थोरो क़ुरान ते गौर करियो। नियामती अल्लती अनअमतु अलैकुम लज़्कुरू नियामती अल्लती, ऐ बनी इसराइल मुंहिंजे नियामतनि जो ज़िक्र करियो, उन्हनि जो चर्चो करियो, ज़िक्र करियो, उन्हनि खे यादि करियो, विसारियो न। या बनी इसराइल लज़्कुरू, ज़िक्र करियो मुंहिंजी नियामतनि जो, नियामती अल्लती अनअमतु अलैकुम, जेको मूं रब तव्हां ते नियामतूं कयूं आहिनि। थोरो क़ुरान पाक ते तव्हां गौर करियो। अल्लाह साईं बनी इसराइल ते कहिड़ियूं नियामतूं कयूं? अल्लाह ताला उन नबियनि खे ख़िताब कोन थो करे, असांजो क़ुरान आहे, अल्लाह ताला बनी इसराइल क़ौम खे ख़िताब थो करे। नबी त हलिया विया, क़ुरान पाक त बाद में सरकार जे मथां नाज़िल थियो। त अल्लाह ताला बनी इसराइलनि खे थो चए त ऐ बनी इसराइल, मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम, ईसा अलैहिस्सलाम जी क़ौम, जेकी मूं रब तव्हां ते नियामतूं कयूं आहिनि, उन्हनि जो चर्चो करियो, उनखे विसारे न छॾियो। कहिड़ी नियामत? मूं रब तव्हां ते मनु सलवा नाज़िल कई। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमायो त फद्दलतुकुम अलल आलमीन, मूं तव्हांखे जहान में, आल में, मखलूक में फज़ीलत ॾिनी आहे। फज़ीलत एतिरे जे लाइ तव्हांखे ॾिनी आहे जे तव्हां मां अक्सर मूं अल्लाह जा नबी मोकिलिया आहिनि, दाऊद अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, हज़रत यहया अलैहिस्सलाम, इहे सभु अल्लाह जा नबी अक्सर बनी इसराइल मां आया आहिनि। त तव्हां मूं रब जी उन नियामतनि खे जे मूं तव्हां मां बनी इसराइल मां नबी मोकिलिया, तव्हां ते मनु सलवा नाज़िल कम, तव्हांखे इज़त मूं ॾिनी, तव्हांखे हुकूमत मूं ॾिनी, तव्हांखे बादशाही मूं ॾिनी। जॾहिं मनु सलवा हिकिड़ो आसमान तां खाधो अचे, रब थो चए इन नियामत खे यादि करियो। जे अल्लाह बनी इसराइल खे अक्सर हुकूमत ॾिनी, अल्लाह थो फरमाए तव्हां उन मुंहिंजी नियामत खे यादि करियो। थोरो क़ुरान करीम ते तव्हां गौर करियो त बनी इसराइल जे उन मनु सलवा जी अल्लाह ताला वटि इज़त वधीक आहे या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी? अब ॻाल्हायो, क़ुरान खे थोरो सम्झो। कंहिंजी? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। अल्लाह तो चए तव्हांखे मूं मखलूक ते इज़त ॾिनी, तव्हांखे नबी न, तव्हांजे क़ौम मां मूं नबी पैदा कया आहिनि, इहा नियामत तव्हां ते आहे, इन जो ज़िक्र करियो, चर्चो करियो, माण्हुनि खे ॿुधायो त असांजे रब ही असां ते महिरबानी कई। माना बनी इसराइल खे रब तो फरमाए त तव्हां मुंहिंजे नियामतनि जो चर्चो करियो, उन जो ज़िक्र करियो, माण्हुनि खे ॿुधायो त अल्लाह असां ते ही महिरबानी कई आहे। जॾहिं अल्लाह तो चए मुंहिंजी नियामतनि खे भुलिजी न वञो, उन्हनि खे रुगो दिलि में न रखो। असां था चऊं असां बि नबी साईं जी विलादत जी ख़ुशी था करियूं, पर ख़ुशी जे लाइ शर्त आहे। रब क़ुरान में तो चए त या बनी इसराइल लज़्कुरू नियामती अल्लती, ऐ बनी इसराइल मुंहिंजी नियामतनि जो जेको मूं कयो उन जो ज़िक्र करियो, चर्चो करियो। माना आम नियामतनि जे लाइ रब हुकुम तो करे त उनजो चर्चो करियो, इज़हार करियो, ज़िक्र करियो त अल्लाह असां ते ही महिरबानी कई आहे। उहो बनी इसराइल जूं नियामतूं कलील मुद्दत जे लाइ हुयूं, ख़तम थी वयूं, उन जूं नबूवतूं बि जेसि ताईं नबी हा ख़तम थी वयूं। मगर अल्लाह ताला फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, मनो सलवा नाज़िल थिए, अल्लाह जे नियमत जो ज़िक्र करियो, हुकूमत ॾे अल्लाह ताला क़ुरान में चए इन जो बि ज़िक्र करियो। जे उन क़ौम मां नबी अचनि, अल्लाह चए इन जो बि ज़िक्र करियो। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, उन नबियनि खे बि नबूवतूं तुंहिंजे मुंहिंजे आका जे सदके मिलियूं। उहे नबी आया ई तुंहिंजे मुंहिंजे महबूब जा गीत ॻाइण जे लाइ। तव्हां तारीख़ पढ़ो, अल्लाह जो क़ुरान पढ़ो, हदीसूं पढ़ो, अॻियां किताब पढ़ो त हर नबी पंहिंजे उम्मत सां तुंहिंजे मुंहिंजे महबूब जो गीत गाया आहिनि। हर नबी साईं जी तारीफ़ पंहिंजे उम्मत सां कई आहे त असीं ॼाणी आहियूं, घोट अञा पुठियां पियो अचे। आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं हर नबी पंहिंजे उम्मत सां महबूबनि जो तारफ़ करायो आहे त असीं असल कोन आहियूं, घोट पुठियां पियो अचे, असीं ॼाणी आहियूं। माना साबित थियो महबूब आयो ई कोन हो, नबियनि हुज़ूर जे विलादत जो ज़िक्र पहिरीं पे कयो। नबी आया ई कोन हा,
नबियन पे पहिरें सरकार अञा आया ई कोन हा, ख़ुदा पहिरीं ज़िक्र कराए छॾियो की इमाम सुयूती रहमतुल्लाह अलैह थोरो आऊं पे थकल आहियां पर जेकर दुरूद शरीफ पढ़ंदो इको बि थकल आहे तो दुरूद शरीफ पढ़ंदो तो पोइ वरी जवान थी वेंदासीं। सल्ले अला शफीना सल्ले अला मोहब्बत सां सल्ले अला शफीना सल्ले अला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मीलाद जो मकसद छा है? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो जिक्र करण, हुजूर जे अचण जो जिक्र करण। इहा भला जॾहिं नबियन जी सुन्नत हुजे, आदम अलैहिस्सलाम जी सुन्नत हुजे, इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत हुजे, मूसा अलैहिस्सलाम जी सुन्नत हुजे, ईसा अलैहिस्सलाम जी सुन्नत हुजे, उहे नबी खुदा जा रसूल कायनात में सब खां अफजल मखलूक खुदा जा खलीफा हिन तो खुदा जा रसूल नबी है। को मलाइक अल्लाह जो खलीफो न तो थी सके, न को इंसान अल्लाह जो खलीफो तो थी सके। व इज़ क़ाल रब्बुका लिल मलाइकति इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। अल्लाह ताला मलाइकन का पुछो ता जमीन ते पंहिंजो खलीफो तो पैदा करण नाइब। जेकर अल्लाह से मलाइकन का छो पुछो, मलाइकन मां जेकर खलीफो थी सके हा त जिब्रील खलीफो थी हा, मिकाइल खलीफो थिया, साबित तो थी सके त वो अल्लाह अशरफुल मखलूकात में सब खां जेको असां के तोखे आजाद दिनो आहे वो एतरे जे लाइ त खुदा जा खलीफा सिर्फ तुझी मुझी सूरत में। असांजे मुर्शिद करीम पीर से रोज़ेवान लिखियो आहे त अल्लाह ताला जेके बाना जहन्नम में वेंदा ये इंसानी सूरत में कोन वेंदा, छाजे करे जे महबूब इन सूरत में आहे, बेन सूरतन में वेंदा। त मुंहिंजा अज़ीज दोस्तो, जॾहिं अॻियां नबी आदम अलैहिस्सलाम हुजूर जे विलादत जो जिक्र करे, इब्राहिम अलैहिस्सलाम हुजूर जी विलादत जो करे, त तोते उम्मती वधीक हक़ आहे त हुजूर जे विलादत जो जिक्र करे। इन नबियन जी सुन्नत आहे। समझ में आएगा? आला हजरत फरमायो सबसे औला सबसे बाला अल्लाहु अकबर। हजरत बा यजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह वलियन में उनजो मकाम इन्या जी जुनैद बगदादी तो फरमाए जी जिब्रील अलैहिस्सलाम जो मलाइकन में मकाम। हजरत बा यजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त जिथे पहिरियों मोमिन जो मकाम आ, पो ॿियो मकाम, टियों मकाम, चौथों मकान, पंजों मकाम, छहों मकाम, तांजो 40 मकाम विलायत जाहिन। उन्हें खां पो गौस कुतुब आरिफ कुतुबुल अक्ताब, आखिरी मकाम कुतुबुल अक्ताब गौस आजम दस्तगीर जो आ। उन्हें खां बाद में विलायत जो मकाम खत्म थींदो आ त शहीद जो मकाम, जिथे वलियन जे मकाम जी इंतहा थींदी आ त शहीद जो मकाम शुरू थींदो आ। माना कुरान तो फरमाए त 4 जमातूं आहिनि, अन मन युतिल्लाह व रसूल। असां सभई दुआ घुरंदा आहियूं मौला इहदिना सिरातल मुस्तकीम, ऐ अल्लाह असां के सिद्धे रस्ते ते हला। या अल्लाह असां दुआ ता घुरूं मौला सिद्धे रस्ते ते हला। सॼी कायनात दुआ घुरंदी आहे नमाज में मौला सिद्धो रस्तो ॾेखार। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, अल्लाह तो फरमाए त आलमन जो रस्तो न, कुरान वारन जो रस्तो न, रस्तो कंहिंजो सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, रस्तो उन्हनि जो जिन्हनि ते तुंहिंजो इनाम आहे। अल्लाह साईं तो चए नमाज में मुखां दुआ घुरो कंहिंजो रस्तो ॾेखार। अल्लाह कंहिंजो रस्तो ॾेखार, सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, अल्लाह रस्तो उन्हनि जो जिन्हनि ते तुंहिंजो इनाम आहे। वरी कुरान खां पुछूं नमाज में रब तो चे मुखां दुआ घुरो त इहा ई अर्ज करियो मौला सिद्धो रस्तो से, पर रस्तो सिद्धो कहिड़ो? सभई नमाज में दुआ था घुरनि, मगर अल्लाह साईं तो चए मुखां अॻियां इहो घुरो त ऐं अल्लाह असांखे रस्तो उन्हनि जो ॾेखार जिन्हनि ते इनाम आहे। या अल्लाह तूं तो चए इनाम वारी जमात में असांखे कर। कहिड़ी जमात आहे जेका इनाम वारी आहे?
अल्लाह ताला कुरान में 5 सिपारे में फरमाए तो आऊं रब तव्हां खे ॿुधायां तो मुंहिंजी इनाम वारी जमात कहिड़ी आहे। मैं युतिल्लाह व रसूल, जिन ताबेदारी कई अल्लाह ताला ऐं उन जी रसूल जी, फअनअमल्लाहु, अल्लाह ताला जो इनाम आहे उन्हनि जे मथां, मिनन नबीन, पहिरीं जमात नबियनि जी आहे, व सिद्दीकीन, ॿी जमात सिद्दीकनि जी आहे, व शुहदा, टी जमात शहीदनि जी आहे, व सालिहीन, चौथी जमात अल्लाह जे वलियनि जी सालिहीन जी आहे, व हसुन उलाइक रफीका। अल्लाह ताला फरमाए तो ही केॾी न सुहिणी रफ़ाकत आहे। थोड़ो कुरान पाक ते गौर करियो। अल्लाह से तो चए मूंखां निमाज़ में दुआ घुरो, कुरान खे समझो, दुआ घुरो त मौला रस्तो उन्हनि जो ॾेखार जिन ते तुंहिंजो इनाम आहे। वरी अल्लाह कुरान में ॿुधायो अनअम अल्लाहु, 5 सिपारो सूरह निसा, इनाम 4 जमातनि ते आहे। पहिरीं जमात नबियनि जी, ॿी सिद्दीकनि जी, टी शहीदनि जी, चौथी औलिया अल्लाह जी। हाणे थोड़ो तव्हांखे सभु अहले इल्म वेठा आहियो। कुछ मुसलमान हिन वक्त में था चवनि त जहिड़ो नबी तेड़ो आऊं, अस्तगफिरुल्लाह, अल्लाह शल सभिनी खे महफूज़ फरमाए। ज़ोर सां आमीन चओ। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में चया त जहिड़ा नबी आयो तेड़ा आई आयो, बस ॻाल्हि ही ख़त्म थी वई। पर अल्लाह ताला फरमायो ऐं रब तव्हां खे चवां थो त नमाज़ में दुआ घुरो त सिधो रस्तो उन्हनि जो रस्तो जिन्हनि ते तुंहिंजो इनाम आहे। उहे तव्हां जहिड़ा कोन आहिनि, उहे तव्हां जहिड़ा छा पर नबियनि जहिड़ा सिद्दीक बि कोन्हनि। तॾहिं ऐं रब तो चवां 4 जमातूं आहिनि। पहिरियों मक़ाम नबियनि जो आहे, माना त सिद्दीक उन्हनि जहिड़ा कोन्हनि, वरना अल्लाह चया सिद्दीक बि हिकु जहिड़ा, नबी बि हिकु जहिड़ा, शहीद बि हिकु जहिड़ा, वली बि हिकु जहिड़ा। रब फरमायो ऐं तव्हांखे ॿुधायां थो त 4 जमातूं आहिनि, 4। मूं रब फ़र्क़ मुक़रर कयो आहे। सभ खां पहिरीं शान वारी जमात मिनन नबीयीन। अलाए सम्झो अलाए कोन सम्झो, अज़ीम नुक़्तो आहे, अज़ीम नुक़्तो आहे। वरना जेके असांजा माण्हू था चवनि त सिर्फ़ नबी, जहिड़ो नबी तेड़ा असीं, जहिड़ो नबी तेड़ा असीं। अल्लाह क़ुरान में चया त बस ख़बर थियो तुंहिंजी मुंहिंजे ईमान जी ख़बर कोन्हे त अलाह मोमिन आहियूं या न। इन जे लाइ बि नबी साईं शर्त रखियो आहे। नबी साईं फरमायो ऐं प्यारा अली, मिशकात जी हदीस आहे, कॾहिं बि मुनाफ़िक़ तोसां मोहब्बत करे कोन सघंदो ऐं मोमिन तोसां बुग़्द नथो रखी सघे। नबी साईं फ़ैसिलो करे छॾियो। हाणे सैयदना अली जे ज़िक्र सां जंहिंजी दिलि ठरी पए, जंहिंजी दिलि ठरे उहो ईअं सम्झे त नबी साईं जे फरमान मुताबिक़ मुंहिंजे अंदरि ईमान आहे। जेको अली साईं जे मोहब्बत ते, अली साईं जे ज़िक्र ते उनखे आराम अची पियो आहे। जेको तो चए नबी भी हिक जड़ा, बस इंसान भी हिक जड़ा, वो भी खाते थे हम भी खाते थे। तो अल्लाह जे कुरान में रब चया त का के भी जमात में फर्क कोने। बड़ो अजीम नुक्तो पे ताके बुधाया, सबई हिक जड़ा आयो, नबी भी हिक जड़ा, शहीद भी हिक जड़ा, सिद्दीक भी हिक जड़ा, वली भी हिक जड़ा। पर मुझे करीम रब फरमाए छड़ियो ऐं रब तवा के तो बुधाया तवा त इंसानन में आयो। पहली जमात नबियन जी आ, पो सिद्दीकन जी आ, पो शहीदन जी आ, पो अल्लाह जे वलियन जी आ, उन्हें खां पो खुदा जी आम मखलूक आ। समझ में आई गा? अदा अला आई अला कोन आई? अज तकरीर के छड़ियो दरस वठो तो जरूरी आ त तवा समझो कुरान छा तो चए। अल्लाह तबारक व तआला 4 जमातूं बा यजीद बिस्तामी अल्लाह जो एडो वली थियो आ। वो बुजुर्ग तो फरमाए जिन जे ला जुनैद बगदादी तो फरमाए त असा में इन्या जी जिब्रील मलाइकन। वो बुजुर्ग तो फरमाए वलियन जे मकाम जी जिथे इंतहा थी थे उता खुदा जे अल्लाह ताला जे वलियन जा मकाम जिथे खत्म था थीन उता सिद्दीक जो मकाम शुरू तो थिए। जिथे सिद्दीक शहीद जे मकाम जिथे शहीदन जी मकाम। हाँ शहीद जो मकाम चाहे नबी करीम अलैहिस्सलाम फरमाए तो शहीद जॾहिं वफ़ात तो करे अल्लाह से तो फरमाए तो के कुछ घुर्जे चे तो हा मौला हिकिड़ो अर्ज़ आहे। हे अल्लाह से तो फरमाए हे जन्नत हे नेमतूं सब कुछ तुंहिंजे लाइ। महबूबन फरमायो त उनजो पहिरियों कतरो जमीन ते न कोन तो करे उनके रब जो दीदार तो थिए। माना साबित थियो तो तू जॾहिं शहीद जड़ो ही कोन है तो तू जो शहीद पेरे कतरे जमीन ते किरण सा खुदा जो दीदार तो करे। तोखे अल्लाह जो दीदार खबर न थींदो अला न जने मोमिन है तो थींदो।
इहा बि ख़बर कोन्हे त तूं कीअं थो रीस करे त नबी जहिड़ो आहियां या नबियनि जहिड़ो आहियां या मौला अली जहिड़ो आहियां। ऐं महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो शहीद खां अल्लाह थो पुछे मिशकात शरीफ जी हदीस आहे तोखे कुझु खपे त तलब कर, मौला मूंखे कुझु कोन थो खपे, दुनिया में मोकल, वरी वञा घर ॾे ॿार ॾे साहत ॾे चङ भलाई ॾे, पोइ वरी तुंहिंजे रस्ते में अचां, वरी शहीद थियां, वरी अचां, वरी शहीद थियां। अल्लाह सीधो फरमाए त इहो मुंहिंजे वाइदे जे ख़िलाफ़ आहे। मूं रब जो इहो जेको वाइदो न आहे दुनिया में कोन छॾींदुसि, बाक़ी हे जन्नत जो सभई नियामतूं तुंहिंजूं आहिनि। छाजे लाइ शहीद अचे थो वरी दुनिया में अचे, उहो जेको अल्लाह जे जलवे जे लाइ थो अचे, त वरी जेॾी महिल एॾी महिल शहीद थींदुसि त पंहिंजे रब जो दीदार कंदुसि। त मुंहिंजा अज़ीज़ साबित थियो त वलियनि खां मथे मक़ाम शहीदनि जो आहे। त तूं त न शहीद जहिड़ो आहीं त नबियनि सां कीअं थो रीस करे मुंहिंजा मिठा। अल्लाह शला असांखे महबूब फरमाए, क़ुरान जी समझ अता फरमाए। अल्लाह बायजीद बिस्तामी फरमायो त वलियनि जे मक़ाम जी इंतहा थी थिए त शुहदा जो मक़ाम शुरू थो थिए, शहीद जे मक़ाम जी जिथे इंतहा थी थिए उतां सिद्दीक़नि जो मक़ाम शुरू थो थिए। सिद्दीक़नि जे मक़ाम ते ॿुधायां त वरी अॻियां मौज़ू रहिजी वेंदो त सिद्दीक़नि जो मक़ाम छा आहे। सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला महबूबन फरमायो सॼी काइनात वारनि जो ईमान हिकिड़े तरफ़ रखिजे, मुंहिंजे सिद्दीक़ जो ईमान हिकिड़े पासे, त सॼी दुनिया वारनि खां मुंहिंजे सिद्दीक़ जो ईमान मथे आहे। ईमान आहे छा? ईमान हुज़ूर जी मोहब्बत आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त जिथे सिद्दीक़नि जो मक़ाम बायजीद बिस्तामी फरमाइनि था ख़त्म थो थिए, उतां मक़ाम अल्लाह जे नबियनि जो शुरू थो थिए। सभु नबियनि रसूल 313 जे क़रीब आहिनि। नबी हज़रत बायजीद बिस्तामी था फरमाइनि जिथे रसूल नबियनि जो मक़ाम ख़त्म थो थिए, उतां रसूलनि जो मक़ाम शुरू थो थिए। जिथे रसूलनि जे मक़ाम जी इंतहा थी थिए, उतां 4 रसूल जेके पैगंबर आहिनि उलुल आज़म, उन्हनि जो मक़ाम शुरू थो थिए। तौरात, इंजील, ज़बूर, फुरक़ान, इन्ही चइनी जे मक़ाम जी जिथे इंतहा थी थिए, उते तुंहिंजे मुंहिंजे हसनैन जे नाना जो मक़ाम शुरू थो थिए। हाणे तूं ऐं आऊं कीअं मुंहिंजे महबूब जे लाइ जिसां रीस करे सघंदासीं? अबा करे सघंदव तव्हां? ॻाल्हायो करे सघंदव? अल्लाह असांखे क़ुरान जी सम्झ अता फरमाए, अल्लाह असांखे हदीस जी सम्झ अता फरमाए। त मुंहिंजा अज़ीज़ भाउ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां कंहिंजी ताक़त आहे जेको रीस करे, पर मुंहिंजा अज़ीज़ खुदारा भले लख नमाज़ूं पढ़, रोज़ा रख, हज कर, ज़कातूं ॾे, पर ख़ुदा जे वास्ते गौर कर नमाज़नि सां रुगो नमाज रोज़ो हज ज़कात असांजे मुर्शिद करीम पीसे रोज़े वारनि लिखियो आहे अल्लाह जे वली जे पुठियां को शख़्स 40 ॾींहं नमाज पढ़े त अल्लाह पंहिंजे दोस्त मोमिन जे सदके उन जे दिल खे तब्दील थो करे छॾे। मुंहिंजा मिठा जेको औलिया अल्लाह जे पुठियां नमाज पढ़े अल्लाह उन जे दिल खे तब्दील थो करे छॾे। पर मुनाफ़िक मदीने पाक में वेठा हा, सॼियूं ज़िंदगियूं महबूब जे पुठियां नमाज पढ़ंदे गुज़ारूं, हज हुज़ूर अलैहिस्सलाम सां गॾु कयनि, क़ुरान महबूब सां गॾु पढ़नि, पर अल्लाह तो फरमाए इन्नल मुनाफिकीन फि दरकल अस्फल मिनन नार। मुंहिंजा मिठा नबी साईं जे पुठियां हिकिड़ी नमाज सॼी काइनात वारनि जूं नमाज़ूं उन्हनि तां कुर्बान करे छॾजनि। आहे या न? अब्दुल्लाह बिन उबैया केरु हो? मुनाफ़िकनि जो सरदार हो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जॾहिं हिजरत करे विया त हर जुमे ते हू तक़रीर जे लाइ नबी साईं जॾहिं उथींदा हा, तक़रीर जे लाइ वेंदा हा, त अब्दुल्लाह बिन उबैया जेको सरदार हो उथी बि हिकिड़ो ऐलान कंदो, पाण चवंदा आया ओस खज़रज कबीला वॾा, तव्हांखे ख़बर आहे जंहिंजो तौरात इंजील में ज़िक्र हो उहो नबी ही आहे। ऐं जॾहिं ही नबी तक़रीर करे गौर सां ॿुधो, हमेशा ईअं चवंदो हो, जॾहिं हमेशा हुज़ूर जी ज़ाहिरी तारीफ़ कंदो हो, अंदर में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुखालिफ़ कंदो हो। ऐं अल्लाह वाज़े कयो सूरत मुनाफ़िक़ून में त मुनाफ़िक़ जी निशानी इहा आहे, उहो ज़ाहिर में नबी साईं जी तारीफ़ कंदो, अंदर में मुंहिंजे महबूब सां बुग़्द रखे, इहा मुनाफ़िक़ जी निशानी। अब्दुल्लाह बिन उबैया जॾहिं उहद जे मैदान में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिया वञनि त रस्ते में अधु पंहिंजा माण्हू 300 खां मथे माण्हू
पंहिंजा अचानक ई त मुसलमाननि खे जीअं पंहिंजो फिक्र थिए उहो घबराइजी वञनि, अधु माण्हुनि खे वठी वरी वापसि हलियो वियो त मुसलमान मगर नबी साईं खे कुर्बान वञा। सहाबनि अर्ज़ कयो त महबूब अब्दुल्लाह बिन उबैया जेको मुनाफ़िक़ जेको आहे मदीने जो, उहो पंहिंजा हेतिरा 100 माण्हू वापसि वठी वियो। सुभान अल्लाह, अल्लाह ते बरवसो हो त अल्लाह जे हबीब जो हो। असांजा जेके तौहीद परस्तन उन्हनि खे थोरो कुझु को धमकी तो ॾे, अल मदद अमरीका, अल मदद अमरीका, काबतुल्लाह जे इर्द गिर्द वे अमरीका, असांजी हिफ़ाज़त हिफ़ाज़त कर बैतुल्लाह जी अमरीका। अड़े तुंहिंजी कहिड़ी मुसलमान सची तौहीद आहे? तौहीद सची हुई त अल्लाह जे हबीब जी हुई। नबी साईं माण्हुनि जी किल्लत आहे, मखलूक अॻी माण्हू थोरा आहिनि। सहाबन अची ॿुधायो त हुज़ूर अलैहिस्सलाम ग़मगीन थी न सरकार फरमायो हस्बुनल्लाहु व निअमल वकील। नबी साईं फरमायो हस्बुनल्लाहु व निअमल वकील, अल्लाह ते बरवसो त मुंहिंजे महबूब जो हो ऐं अल्लाह जे बाननि जो हो, सहाबा किराम जो हो, ताबईन जो हो, औलिया अल्लाह जो हो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, नमाज़ ते न भुलिजो। जेकर तव्हां कसरत नमाज पढ़ो त मोमिन आहियां। मुनाफ़िक़ नबी साईं जे पुठियां नमाज पढ़ंदा हा, तहज्जुद हुज़ूर सां गॾु पढ़ंदा हा, महबूब जे दर्स में वेंदा हा। तूं जे अॼु के मुल्ले जे दर्स में तो वें त मुनाफ़िक़ हुज़ूर जे दर्स में वेंदा हा। मगर मुनाफ़िक़ जे मुनाफ़िक़ रहिजी विया, उन्हनि जे दिल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बुग़्द हो। अल्लाह से कुरान तुम में तो चए यसुद्दून अनका सुदूदा, महबूब मुनाफ़िक़ जी निशानी आहे उन खे तुंहिंजे दरबार में अचण ते तकलीफ़ थी पहुचे। माना 5 सिपारो आहे। अल्लाह कुरान में तो चाहे महबूब तो वठ उनके ईंदे घबराए तो तकलीफ थी थिए। माना मुनाफ़िक़ उन दौर में हुजूर जे जिक्र खां घबराईंदा हा, हुजूर वठ अचण ला घबराईंदा हा। हिन दौर में मुनाफ़िक़ जी निशानी आहे हुजूर जी तारीफ सां उनके तकलीफ पहुचण। कुरान अल्लाह जो कुरान अल्लाह तां समझो पिया न, समझो पिया न, तकरीर के छो कुरान के समझो। दुरूद शरीफ पढ़ो। ए जवाब में हितां आयो आहे तां अॼु तव्हांखे कुझु ॿुधायां। अल्लाह करे त ज़रो बि तव्हां में ईमान हूंदो त कुरान ते समझी वेंदो। सल्ले अला शफीना सल्ले अला मोहब्बत सल्ले अला शफीना सल्ले अला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुखारी शरीफ की हिकड़ी हदीस, बुखारी शरीफ नबी साईं जे इल्म जे बारे में सैयदना उमर राविया पाण तो फरमाए त हिकड़े ॾींहुं सरकार असां खे खुतबो ॾिनो। महबूब फजर जी नमाज पढ़ी वेठा, ज़ोहर जी नमाज ताईं हिकड़ो खुतबो, बुखारी शरीफ हिकड़ी तकरीर हुजूर अलैहिस्सलाम तकरीर कंदा रहा। पाण त फरमाइन वरी सरकार अलैहिस्सलाम लथा, ज़ोहर जी नमाज पढ़न, वरी खुतबो, वरी असर जी नमाज पढ़न, वरी खुतबो, वरी मगरिब जी नमाज पढ़न। हिकड़े तकरीर में सैयदना उमर तो फरमाए, यह हदीस पाक बुखारी शरीफ जी आ त महबूबन करीमन सहाबा किराम ता फरमाइन उन हिकड़े खुतबे में क़यामत जेको अज़ल खां वठी अबद ताईं जेको थियो आ थींदो हुजूर अलैहिस्सलाम हिकड़े खुतबे में ॿुधाए छॾियो। थोरो हदीस ते गौर करो, बुखारी शरीफ जी अजीब गाल कोने। हिकड़े खुतबे में हिकड़े ॾींहं में जो तकरीबन 24 कलाक ॾींहं में कोन थिया फजर खां मगरिब ताईं घणा कलाक थिया। इन कलाकनि में सहाबा किराम ता फरमाइन असां में सब खां वॾो आलिम उहो आहे जे उन खुतबे खे यादि रखियो आहे, जे विसारे छॾियो, जे विसारे छॾियो, जे यादि कयो ते यादि कयो। जॾहिं मुंहिंजा सजण महबूब अलैहिस्सलाम जो इहो मौजूदो आहे, इहो महबूबन करीमन अलैहिस्सलातु तव्हां चवंदो कि क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो त ख़ुदा जी आदम अलैहिस्सलाम खां वठी केॾी मखलूक हूंदी, हिकड़े सायद में अल्लाह सभिनी खां हिसाब वठी छॾींदो ऐं सभई लाइननि में बीह वेंदा, गुनाहगार अलैदा, शहीद अलैदा, सिद्दीक़ अलैदा, सभिनि जो हिसाब थी वेंदो। ए अल्लाह जी शान आहे। अल मौजूदो अल्लाह ताला जे नबी में ख़ुदा ताला जी शान ज़ाहिर थींदी आहे, उनखे मौजूदो चवंदा आहिनि। नबी ख़ुदा जा मज़ह हूंदा आहिनि, अल्लाह जा ख़लीफ़ा हूंदा आहिनि। ख़लीफ़ो उहो जेको उनजे बाद में जेको उनखां ख़लीफ़े जो मक़सद इहो आहे त गैर मौजूदगी में कम करे। अल्लाह हर जगह ते मौजूद आहे, मगर रब फरमायो मुंहिंजा बाना मूं ख़लीफ़ा नबी एतिरे जे लाइ ठाहिया ऐं हर जगह ते मौजूद आहियां, मगर तव्हां मूंसां डायरेक्ट राब्तो नथा करे सघो बग़ैर वसीले जे। नबी मूंसां वसीलो, नबी मूंखां वठी करे तव्हां ताईं ॿुधाए सघनि था। उन खे नबी चइबो आहे जेके मूंखां ॿुधनि ऐं तव्हां ताईं पहुचाइनि। जॾहिं ख़ुदा ताला
अल्लाह ताला नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद शह रग खां क़रीब आ तो 1.25 लाख नबी छो उन्हनि जे विच में जिब्राइल जो वसीलो छो अल्लाह ताला पाण पंहिंजो पैगाम दे अॼु मूसा अलैहिस्सलाम के रब ॻाल्हायो या न अल्लाह से कुरान में पाक में मूसा अलैहिस्सलाम के बग़ैर हिजाब के अल्लाह ताला ॻाल्हायो वण मां आवाज़ आयो त मूसा तो जो रब आहियां जॾहिं अल्लाह ईअं बि असां सां ॻाल्हाए पे सघियो न मगर अल्लाह ताला पंहिंजे नबी जो वसीलो वठी नबियनि जो वसीलो वठी तोखे मूंखे समझायो त आऊं रब मिलंदसि त वसीले सां मिलंदसि समझ में आई ॻाल्हि समझ में आई त अल्लाह ताला अर्ज़ पे कम मीलाद छा है नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे विलादत जो जिक्र कर हुजूर जे आमद जो जिक्र कर हुजूर जे मौजज़ात जो जिक्र कर नबी साईं जे सीरत जो जिक्र कर अल्लाह जो कुरान पढ़ण इहो ई मीलाद आ उन में केड़ी मने आ केड़ी शरीयत जे खिलाफ ॻाल्हि आ मीलाद पढ़ण खुदा जे नबी जी सुन्नत आ अबा कंहिंजी सुन्नत आ कंहिंजी सुन्नत आ अल्लाह जे नबी जी अल्लाहु अकबर हज़रत इमाम सुयूती रहमतुल्लाह अलैह अल खसाइस अल कुबरा में त लिखन त हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट हज़रत शीस अलैहिस्सलाम के त फरमाई ऐ मुंहिंजा प्यारा पुट मुंहिंजा ॿिया बि पुट आहिनि ॿिया बि फर्ज़ंद आहिनि पर अल्लाह ताला जेका नबूवत जो ताज आहे मूंखां पोइ तोखे अता कंदो तूं मुंहिंजे नबूवत जो वारस आहीं तूं तक तोखे ऐं वसियत थो करियां इमाम सुयूती अल खसाइस अल कुबरा मक्के मुकरमा मां भी इहो किताब मिले थो अॼु बि मदीने शरीफ मां मिले थो ऐं तूं मुंहिंजो ख़लीफ़ो आहीं नाइब आहीं तूं अल्लाह जो नबी थींदे ऐं तोखे वसियत थो करियां त मूंखां बाद में तक़वा इख्तियार कज अल्लाह परहेज़गारी इख्तियार कज ऐं तोखे ॿी वसियत इहा थो करियां त जॾहिं बि तूं अल्लाह जो ज़िक्र करीं त अल्लाह जे ज़िक्र सां गॾु मदीने वारे घोट मोहम्मद अरबी जो ज़िक्र कज इमाम सुयूती अल खसाइस अल कुबरा में शुरू में यह हदीस तो लिखे मुंहिंजा अज़ीज़ दोस्त हज़रत आदम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी अञा पहिरियों नबी आयो आहे दुनिया में इंसान बि कोन आहिनि 1.25 लाख नबी बाद में आया आदम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट सां तारफ़ पियो कराए त महबूब तोखे वसियत थो करियां त जॾहिं बि अल्लाह जो ज़िक्र करीं त हुजूर जो ज़िक्र कज ओ पुट छा जे ना मुंहिंजी तौबा अल्लाह महबूब जे वसीले सां क़बूल फरमाई आहे ऐं मुंहिंजा प्यारा पुट जेतिरा ॾींहं जन्नत में रहियसि मूं ॾिठो त जन्नत जे दरवाज़नि ते महबूब जो नालो लिखल आहे जन्नत जे हर पत्ते ते वणनि ते हुजूर जो नालो लिखल आहे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे हूरनि जे निराड़नि ते महबूब जो नालो लिखल आहे मलाइकनि जे परनि ते महबूब जो नालो लिखल आहे ओ मुंहिंजा मिठा साबित छा थियो आदम अलैहिस्सलाम कंहिंसां वेठो मीलाद पढ़े हुजूर जे विलादत जो अञा नबी साईं आया कोन्हनि नबी साईं जो ज़िक्र तारीफ़ पिया कनि साबित थियो त मीलाद पढ़ण महबूब जो शान गाइण महबूब जो कुरान में शान बुधी करे मखलूक के बुधाण या अल्लाह जे नबी आदम जी सुन्नत आहे समझ में आई गाल्हि समझ में आई महबूब त आया कोन आदम अलैहिस्सलाम महबूब जो जिक्र वेठो करे महबूब त पर इन न समझो त महबूब आखिर में आया न नबी साईं का सहाबन पूछो मता वजबत लकन नबूवत या रसूल अल्लाह बुखारी मुस्लिम जी हदीस आहे मिशकात शरीफ में मौजूद आहे नबी साईं खां पुछो मुंहिंजा महबूब तव्हां नबी कॾहिं थियो हुजूर फरमायो कुंतु नबिय्यन व आदम बैनल माइ वत्तीन मुझे महबूब फरमायो ओ मुंहिंजा सहाबो आऊं तॾहिं पे नबी हुयसि जॾहिं आदम अलैहिस्सलाम अञा मिट्टी ऐं पाणी जे दरमियान में हा अल्लाहु अकबर आदम जे मिट्टी के मलाइकन गोयो पे तो जो महबूब उन्हें वक्त पर नबी हो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त आदम अर्ज़ पे कम त हर नबी हुजूर जे मीलाद के गायो आ महबूब जे जिक्र के कयो आ इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खलीला मगर अल्लाह कुरान में तो फरमाए बैतुल्लाह शरीफ जी तामीर तो करे जने काबतुल्लाह मुकम्मल तो थिए तो दुआ तो घुरे रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंत السميع العليم ربنا تقبل منا ऐसा जा पालनहार असां जी दुआ कबूल फरमा इन्नका अंत السميع العليم बेशक तू सुनण वारो इल्म वारो है अल्लाह ताला फरमायो प्यारा खलील केड़ी दुआ तो चाहे अल्लाह ताला फरमायो जेकी घुरे तो के अता फरमाया अर्ज कई मौला तो खाना हुकूमत तो घुरा न माल तो घुरा न दौलत तो घुरा न दुनिया तो घुरा रब्बना कुरान अल्लाह जो पेरू सिपारो रब्बना वबास फीहिम
रसूला ऐ मुंहिंजा रब वो रसूल जेको तू मोकिलींदे जेको हिन काबे खे अची आबाद कंदो उहो मोहम्मद मुंहिंजे औलाद मां हुजे। अब अलाए समझो अलाए तव्हां न समझो आदम अलैहिस्सलाम महबूब जो जिक्र कयो या न? महबूब जे आमद जो जिक्र कई न तो महबूब बाद में ईंदो मुखां सभिनी खां बाद में ईंदो मगर महबूब जे सदके खुदा मुंहिंजी तौबा कबूल कई। जन्नत में महबूब जा नाला हूरन जे परन ते महबूब जा नाला मलाइकन जे निराड़न ते हर जगह ते हजरत आदम अलैहिस्सलाम फरमायो मु जन्नत में एडी न हदीस मौजूद आ को दोस्त दिसे इमाम सुयूती लिखे चए तो ऐ ईसा अलैहिस्सलाम मु जन्नत में न एडी दरी ॾिठी न एड़ो को दर ॾिठो जिथे मुस्तफा करीम जो इस्म न लिखल हुजे। अल्लाह अकबर। जन्नत में छा मंजर होंदो माना हर दर ते हर दरी ते हर जगह ते मुस्तफा करीम जो इस्म लिखल आ। जन्नत में जेकर या मोहम्मद लिखल आ त आज तकलीफ थी थे मुसलमान के पर जन्नत में जिथे रुगो महबूब जो नालो होंदो अदा जिथे सरकार जो नालो होंदो नाम मोहम्मद सल्ले अला सुबह उते बनात पढ़दासी उते बिछाजे लाने अल्लाह से कुरान में तो चए हिक बे जो दावत कंदा दावत छा कंदासी अल्लाह जी तारीफ ऐं अल्लाह जे हबीब जी तारीफ कंदासी। जन्नत में आदम अलैहिस्सलाम तो फरमाए त मु जन्नत में ॾिठो ई महबूब जो नालो जिथे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पर इने खां वधीक हजरत इमाम हाकिम पंहिंजे अल मुस्तदरक हदीस जे किताब में तो लिखे त अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम सां जॾहिं तारीफ करायो हबीब करीमन जो त अल्लाह ताला फरमायो प्यारा ईसा जॾहिं आऊं रब पंहिंजे अर्श ते वेठुसि त मुंहिंजे वज़न खां मुंहिंजे कुर्सी जे वज़न खां वसिया कुर्सी हुस्समावात वल अर्द हे मुंहिंजो अर्श हिन लुड़ंदो रहियो हलंदो रहियो अर्श बेचैन हो। अल्लाह से फरमायो बेचैन जा लफ्ज़ हदीस में कोनन पर लुड़न मां मुराद माना हिन हलंदो रहियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उता फरमाइन त अल्लाह ताला फरमायो प्यारा ईसा पो जॾहिं मूं अर्श ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखायो त अर्श सुकून में अची वियो। अदा हां सवाल तो पैदा थे नबी साईं जी तारीफ करण कंहिंजी सुन्नत थी खुदा जी थी न जेकर अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम के न बुधाया त ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत के न बुधाया मकसद छा हो अल्लाह ताला के त ईसा अलैहिस्सलाम तू समझी वञ तू तो महबूब जो ॼाणी